रुकंदासीं मिठी बरसात छात्रो हाई स्कूल के 6 शागिर्दनि में कोरोना वायरस की तस्दीक थी वई है। छात्रो में कोरोना वायरस के मरीजन जो अंग वधी 7 थी वियो है, जॾहिं त मुतासिरन के घरन में आइसोलेट किया वियो है। अमां खे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है त मिठी बरसात छात्रो हाई स्कूल के 6 शागिर्दनि में कोरोना वायरस की तस्दीक थी वई है। छात्रो में कोरोना वायरस के मरीजन जो अंग वधी 7 थी वियो है। मुतासिर घरन में आइसोलेट थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं एजाज़ बजीर खां। जी एजाज़। बिल्कुल ही छात्रो जी हाई स्कूल जेका है उते कोरोना वायरस जा जेके 6 शागिर्द जेके हुआ उन्हनि जी टेस्ट कराई वई हुई। उनजी जेका टेस्ट है उहा पॉजिटिव अची वई है। पॉजिटिव अचण खां पोइ उन्हनि 6 शागिर्दनि खे आइसोलेट कयो वियो आहे पंहिंजनि घरनि में। उन खां अलावा ही छात्रो ऐं ॾाहिली तालुकनि में जेका कोरोना वायरस जेका है उनकी तेज़ी से जेको है वो फैलिजी रहियो आहे। छाकाणि जेको SOPs जेका सिंध हुकूमत पारां जारी कई वई आहे उन ते अमल नथो कयो वञे। ख़ासि तौर ते जेके स्कूल आहिनि स्कूलनि में SOPs तहत जेके आहिनि शागिर्दनि खे विहारणो हूंदो आहे पर उते नथो विहारियो वञे। तंहिं करे छात्रो हाई स्कूल में ही 6 केस जेके आहिनि कोरोना पॉजिटिव जा जेके शागिर्दनि में ज़ाहिर थिया आहिनि। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त छात्रो ऐं ॾाहिली में 2 ॾींहंनि में कोरोना वायरस जा जेके केस आहिनि उन जो तइदाद 7 थी वियो आहे। पर ही वधीक केसूं जेके आहिनि उन्हनि जी कयूं पियूं वञनि। उनखां पोइ डीओ सेकेंडरी पारां स्कूल जेके हाई स्कूल छात्रो आहे उनजो विज़िट कयो वियो आहे। उते गौर। ठीक है एजाज़, वरी मेहरबानी मां जी अपडेट करण लाइ।